अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी दिलचस्प अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दुलाब जा अचण वारा एपिसोड सनसनीखेज़ ज़बरदस्त ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हां ॾिसंदव त हाणे मंसूर खान जे मथां हिकिड़ो खून जो केस जीअं कूड़ो थींदो मंसूर खान ॿाहिरि अची वेंदो ऐं होॾां जेका रहज़न वारा आहिनि मथां इहे हथु खणंदा या मुराद इन में हथु खणंदो, छो त रहज़न खे बि शक पइजी चुको आहे। जेको कमु कयो आहे मिठण जो मारण वारो उहो शानवाज़ खान जी गेम आहे। मंसूर खान अहिड़ी गेम नथो खेॾी सघे ऐं हू सिधो विढ़ंदो आहे ऐं रहज़न पंहिंजी घरवारी खे बि पूरो करे छॾींदो ऐं उन खे जेको आहे न माफ़ु कान कंदो ऐं आख़िरी दम ताईं हू माफ़ियूं वठंदी रहंदी। अचण वारे एपिसोड में ॾिसंदो त आहिस्ता आहिस्ता मुराद ऐं सोडल वारनि जे विच में इहा छिक आहे जेका इहा बि ख़तमु थी वेंदी। मुराद सोडल खे माफ़ु करे छॾींदो, अॻिते हली उन सां भाकुर बि पाईंदो। फ़िलहालु भाकुर नथो पाए, परे खां ॾिसे थो, लेकिन जेको हिते जो दोस्त पीरल आहे, सॉरी भाउ पीरल, इहो सोडल सां बार बार अटकंदो रहंदो। ऐं होॾां जेको आहे दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे, हाणे ककर वारा जेको आहे न शानवाज़ खान जे पोयां बि बाहि ॿारींदा। जीअं रहज़न ककर खे चवंदो इहो मिठण वारो कमु शानवाज़ खान जो आहे त ककर छितो थी पवंदो, चवंदो पोइ बि इन खे नाहे छॾिणो। ठारो चवंदो मंसूर खान जे केस मां हथु न खण, छो त ठारे खे मंसूर खान खुटको ॾिनो शुरू में, उनखे उहा कावड़ आहे।